कराची में सिंध यूनाइटेड पार्टी पारां डॉक्टर निमृता के कातलन की गिरफ्तारी लाइ एहतजाज किया वियो। कराची प्रेस क्लब आडो SUP कारकुनन एहतजाज किया, जंहिंमें कराची डिवीजन के अगवानन ऐं कारकुनन शिरकत कई। उन मौके ते निमृता सां इंसाफ करियो जा नारा पिण हया विया। SUP अगवानन अवामी आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त डॉक्टर निमृता के कत्ल किया वियो। असीं उन जी मज़म्मत कयूं था ऐं उन जे कातलनि जे गिरफ़्तारी जे घुर कयूं था ऐं उन्हनि खे कैफ़रे किरदार ते पहुचाइण जे लाइ असीं अॼु ही एहतजाज कयूं था। कातलन खिलाफ़ जल्दी कार्रवाई करे कातलन के जल्द खां जल्द कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे ऐं तालीमी इदारनि में शागिर्द यूनियनियूं बहाल कयूं वञनि, जीअं तालीमी इदारनि जी जेका हिकहटी आहे उनखे मोटरोड़ जवाब ॾेई सघे। बिल्कुलु साबित थी चुको आहे त उनखे रेप करे क़तल कयो वियो आहे ऐं उनखे हरू भरू जो रंग ॾेई ख़ुदकशीअ जो रंग ॾियणु ऐं उनजे इंसाफ़ जे लाइ असां सॼी सिंध में मुदारा कया आहिनि ऐं हींअर कराची प्रेस क्लब ते बि असां निमृता खे इंसाफ़ ॾियारण जे लाइ गॾिजा आहियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।